नाज़िम कानपुर महर के नौजवान MP अली नवाज़ उर्फ राजा खान महर मथा तशद्दुद ऐं तज़लील जो इल्ज़ाम लगायो पियो आहे। अपडेट मालूम कंदा एहसान कलवड़ खां। जी एहसान। जी कानपुर महार जो नौजवान है विशाल कुमार उन इल्ज़ाम हणंदे चयो आहे त पीपल्स पार्टी जो MP सरदार अली नवाज़ खान उर्फ राजा खान महार ऐं उन जे नौकरनि पारां मूंखे पंहिंजे बंगले ते घुराए वेश्याणो तशद्दुद कयो आहे। अहिड़ो जेको वीडियो आहे नौजवान जो उहो सोशल मीडिया ते वायरल कयो वियो आहे। नौजवान जो इहो चवणु आहे त MP अली नवाज़ उर्फ राजा खान महार सां मुंहिंजी पेट्रोल पंप में वहिंवार पई हुई। वहिंवार पई मूं छॾण जी ॻाल्हि करे कराची शिफ्ट थियण जी ॻाल्हि कई त जेको MP आहे सरदार अली नवाज़ महार उन मूंखे पंहिंजे बंगले ते घुराए सख़्तु तशद्दुद जो निशानो बणाइण बाद मुबैना तौर ते मूंखे कपिड़नि खां आजो करे तज़लील जो निशानो बणायो आहे। नौजवान जो इहो बि चवणु आहे त सोशल मीडिया ज़रिए त MP पारां मूंखे मौतबार धमकियूं ॾिनी वियूं आहिनि, गोलियूं हणी मारण जी बि धमकियूं ॾिनी वियूं आहिनि। नौजवान विशाल कुमार पारां वस वारनि आला अख़्तियारनि खां इहा घुर कई वई आहे त मूंखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करे इंसाफ़ कयो वञे। जी एहसान अवां जी मेहरबानी।